अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। सिक्योरिटी फोर्सेस जूं बलूचिस्तान जे इलाइक़े खारान में कार्रवाइयूं, 12 दहशतगर्द मारिजी पिया। ISPR मुताबिक़ खारान में भारतीय हिमायती याफ़्ता 15 खां 20 दहशतगर्द सिटी पुलिस स्टेशन ऐं 2 बैंकुनि खे निशानो बणायो। ISPR मूजिब दहशतगर्दनि बैंकुनि मां 35 लख रुपया फुर कया। फोर्सेस जे क्लियरन ऑपरेशन में 3 मुख़्तलिफ़ झड़पुनि दौरान 12 दहशतगर्दनि खे मारियो वियो। इलाइक़े अंदरि 2 दहशतगर्दनि जी मौजूदगी ख़त्म करण लाइ क्लियरेंस ऑपरेशन जारी। PP सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो चयो आहे त जीअं नवां केनाल ठाहिण न ॾिना, ईअं ई सिंध अंदरि सूबा ठाहिण बि न ॾींदासीं। नओं सूबो ठाहिण ॿिलीअ जे ख्वाब में छीछड़ा अचण बराबरि आहे। वफ़ाक़ खां सिंध जो हक़ घुरे रहिया आहियूं। ओगरा में सिंध जी नुमाइंदगीअ वारो मामिलो क़ौमी असेंबली में उथारींदासीं। वफ़ाक़ी हुकूमत जा इत्तेहादी ज़रूर आहियूं, पर सिंध जा हक़ ग़ज़ब करण ते ख़ामोश न वेंदासीं। हैदराबाद में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 98वीं सालगिरह तक़रीब खे ख़िताब कंदे PP सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो चयो त टेक्नोक्रेट हुकूमत ठहण न ॾींदासीं। अवाम जे ख़िलाफ़ फ़ैसिलो थियो त रोड माण्हुनि सां भरिजी वेंदा। आइन में इलेक्शन आहे ऐं इलेक्शन ई थींदा। अवामी हुकूमत चाहियूं था जंहिं में कंहिंजो बि अमल दख़ल न हुजे। पाकिस्तान समेत समूरी दुनिया में शब मेराज अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में मस्जिदुनि ऐं ॿियनि इबादत गाहुनि खे रंग बिरंगी बतियुनि सां सिंगारियो वियो। इबादत लाइ ख़ासि इंतज़ाम, मुस्लमाननि सॼी राति जागी इबादत कई।